नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिरड़ा में ख़बर ॾींदा हलूं त खिरड़ा लॻ ॻोठ हला ॾिनो आमिर जे रवासी ग़ुलाम हुसैन क़ासिम आमिर जो बाअसर रज़ा मोहम्मद आमिर ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त बाअसर रज़ा मोहम्मद आमिर, शफ़ीक आमिर, परवेज़ आमिर, हाजी सिकंदर आमिर वारनि मुंहिंजी 1 एकड़ एराज़ी ज़री ज़मीन ते कब्ज़ो कयो, जॾहिं त बाअसर जवाबदार मौतमार ऐं संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। असांखे ख़ौफ़ आहे त हू असांखे जानी नुक़सान न पहुचाए, छो जो हू असांजी ज़मीन ते कब्ज़ो जमाए असांखे माली नुक़सान पहुचाइण में कामयाब बणियल आहिनि। हू मूंखे मौतमार धमकियूं ॾियनि था। मां हिननि जे ख़िलाफ़ एहतजाज ज़रिए चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ आर्मी पाकिस्तान जे वज़ीर आज़म ऐं ॿियनि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील करियां थो ऐं मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। बाऊं बदी अपील तो कयां त मुंहिंजी ज़रई ज़मीन आहे हबीब वांड में बाअसर रज़ा मोहम्मद आमिर ऐं उन जा साथी हाजी सिकंदर, शफ़ीक ऐं उन जा भाणेजा, उन जे भाणेजनि मां अॼु बि पीर वसण ते हिकिड़े मूंखे धमकियूं ॾिनियूं आहिनि त असां सुबुह ज़बरदस्ती हर का ईंदासीं, तूं वेझो ईंदे त ट्रैक्टर खे बाहि ॾेई उहो तुंहिंजे मथां कूड़ो केस हणंदासीं। मां अॻ में बि अपील कई आहे, कमिश्नर सखर, DC खैरपुर, SP खैरपुर, SHO पीर वसण ऐं ॻोड़े पाड़े जे चङनि मठनि खे काफ़ी मिनतूं इलाज कया आहिनि त मुंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो था कनि ऐं हफ़्ते खां मथे थियो आहे। मुंहिंजे ॿनीअ में टारियूं बिठलियूं जेके कपियूं अथनि उहे बि टारियूं अञा ॿनीअ में पयूं आहिनि। मूंखे जान जी धमकियूं था ॾियनि, मूंखे ख़तरो आहे। मूंखे या मुंहिंजे औलाद खे किथे को नुक़सानु पहुतो त उन जा ज़िम्मेवार इहे आहिनि। जेकॾहिं कूड़ा केस करणु चाहिनि त उनखे कूड़ो सम्झो वञे। मुंहिंजी अपील आहे इमरान ख़ान वज़ीर आज़म खे, वज़ीर आला मुराद अली शाह खे ऐं IG सिंध के ऐं ओड़े पाड़े जे चङनि मठनि खे त ख़ुदा जे वास्ते मुझे ज़मीन के आज़ाद कराए ॾियनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।